को पौंड्रक जो उद्धार कयो ऐं काशी राज जो भी उद्धार कयो। जॾहिं उन जो मस्तक काशीअ में किरियो वञे न त उन जे पुट खे बि गुस्सो आयो। वरी उन बि तपस्या कई। तपस्या करे शिव भगवान जी वरदान वठी करे अभिचारण मंत्र करे ऐं विद्या के द्वारा एक शक्ति प्रकट कई जेकी द्वारिका में आई। द्वारकावासी थर थर कांपण लगा, भगवान के शरण में आया, भगवान चौसर खेली रहा। भगवान के खिल अची वही, द्वारकावासियो तव्हां घबरायो न, मांजे शरण में रही करे तव्हां भवता कयो, हाँ न मानो भगवान ये वचन न चया, लेकिन खिल अची वही। तरी भगवान सुदर्शन चक्र जॾहिं कढियो तो उन शक्ति के भी खत्म कयो ऐं सॼी काशी नगरी जलाए छॾी। काशी खत्म थी वही। हाँ जी काशी आ या उहा काशी कोन्हे जेकी 5200 साल पहिरियों हुई। चो हरे राम। या काशी जेकी आ हाँ भोले बाबा वसाई तव, या कहते वसियल है शिव भगवान जे त्रिशूल ते। बोलो गौरी शंकर भगवान की जय। हाँ या असली काशी तव हाँ भोले बाबा जी। और शिव भगवान इन्हें काशी में धरती को अलग तत्व रखियो आ। सजी धरती को काशी अलग मनी वेंदी तव, इन धरती जो टुकड़ो कोने। इन करे काशी में जेको मरंदो आ भगवान उनके वरदान दई छॾियो आ त जेको भी काशी में मरंदो शिव भगवान उनके अंत समय राम नाम जपाए ऐं मुक्ति दींदा। कई समझदार मानू अंत समय ॾिसी करे काशी में हली वेंदा आहिनि। दीदी जन ॿुधाइनि पिया कि सूरत मां जमण ऐं काशी मां मरण, नसीबा वाला ना मलण। ईअं आहे न भाई, ठाहे वठिजो थोड़ी गुजराती असांखे घटि ईंदी आहे। हरे राम। त काशीअ में भोले बाबा अनंत रूप धारण करे घुमंदा रहंदा आहिनि। पतो न आहे केर तो केॾी महिल माण्हू मरे, स्त्री मरे, ॿार मरे, बुढ़ो मरे, जीव मरे, जंतु मरे, कुत्तो मरे, कांव मरे, कोई गिलहरी मरे, कोई कीड़ा मरन, कोई किवली मरे। उन्हनि ते भी कृपा कंदा आहिनि, उन्हनि जी भी अधोगति न थींदी आहे। चो हरे राम। कहिड़ी कठिन आहे मुक्ति ॿुधायो भगवान जी राह ते अचे। पर जेके अहिड़ा भक्त थिया आहिनि कबीर साहब जहिड़ा, उन्हनि जीवन भर काशी में गुजारियो ऐं अंत समय पंहिंजो ॾिसी करे मगहर में हलिया। मगहर खे वरी छा पाव ते मरंदो त उनजी मुक्ति न थींदी। लेकिन कबीर साहब एॾा पक्का भक्त कि ॾेखारे छॾियो ये सब ॻाल्हियूं संसार वारनि जे लाइ आहिनि। जेके कच्चा माण्हू भजन भक्ति न कनि, लेकिन भगवान सां जेके प्रेम कंदा उहे काशी में मरन जा मगहर में, उन्हनि जे लाइ त वैकुंठ जा ई दरवाजा खुलियल आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान की, कबीर साहब की। इन तरह सां पौंड्रक जो उद्धार कयो।